नाज़रीन, अॼु असां सां हिकु भेरो ॿीहर प्रोग्राम में शहज़ाद बशीर साहब मौजूदु आहिनि। मलीर ज़िले जे अंदरि कुझु ज़मीनुनि ते कब्ज़नि जे ख़िलाफ़ ऐं कुझु गैर क़ानूनी शयुनि जे ख़िलाफ़ जेको आहे नेब खे दरख़्वास्त ॾिनी आहे ऐं हुन दरख़्वास्त में मौक़फ़ इख़्तियार कयो आहे त PTI सिंध जे सदर हलीम आदिल शेख ऐं उनजे भाइरनि जेको आहे सो मुख़्तलिफ़ कुझु ज़मीनूं आहिनि उहे उन्हनि खे गैर क़ानूनी हुन ते कब्ज़ो कयो आहे ऐं इन क़िस्म जो इल्ज़ाम हयो आहे। छा मामिलो आहे इहो, थोरी असांखे तफ़सील ॿुधायो त मसइलो छा आहे, इहो ॻाल्हि छा आहे? हाणे अर्ज़ु इहो आहे त असां सही खे सही ऐं ग़लति खे ग़लति हमेशह चवंदासीं। हाणे असां जेको आहे हिन खे जेको ॾिठो ऐं फ्रेंकली हलीम आदिल शेख इन जे लाइ मां हिकिड़ी फॉर्मल जेका है कंप्लेंट लॉन्च कई आहे टू दी चेयरमैन नैब, टू दी DG नैब ऐं इदारनि खे इन करे कई आहे जो उहे प्रोब कनि बजाए इन जे असां अचूं त साईं असां डिफेम था कयूं कंहिंखे बि, या असां टारगेट था कयूं पीपल्स पार्टी वारनि खे, PTI वारनि खे, फलाणे खे या MK वारनि खे। इट्स नॉट लाइक दैट। इदारनि जो कमु आहे। पोइ दफ़े मां तव्हांखे इहो ई कयो हो त इदारनि जो कमु आहे उन्हनि खे अक्यूज़ ठाहिणु या उनखे क्लीन चिट ॾियणु या उन्हनि खे क्लियर करणु इदारनि जो कमु आहे। उन हिकिड़ी कंटिन्यूटी में मां ज़िम्मेदारी पंहिंजी सम्झां थो, रुॻी मां नथो ज़िम्मेदारी सम्झां। हाणे असांखे जेको आहे न उहो वक़्तु ख़तमु थी वियो दरदाई साहिबु, बराए महिरबानी उहो दौरु उहो वक़्तु ख़तमु थी वियो जॾहिं असां पंहिंजी ज़िम्मेदारियुनि खां भॼंदा हुआसीं। हाणे सभिनी खे, रुॻी मूंखे न, तव्हांखे, असांजा ॿिया जेके दोस्त आहिनि जेका ज़िम्मेदारी आहे पंहिंजी खणो त सिंध खे, पाकिस्तान खे ख़ूबसूरत ठाहियो यार। तबाह थी विया आहियूं असां अंडर दी करप्शन जेको आहे असां तबाह थी विया आहियूं। छा कराची रहियो आहे यार, छा सिंध रही आहे? सिंध जो तव्हां हलो त सही, कोई इंफ्रास्ट्रक्चर आहे का उते मिटी धूड़ में आहिनि? असांजी जेका आहे असांजी का एजुकेशन आहे, तबाह करे छॾियो आहे तव्हां यार सभिनी शयुनि खे। उहो त करे पीपल्स पार्टी तबाह, वरी तव्हां कंप्लेन कयो PTI जे सभिनी साईं, सभिनी खे अचूं था, अञा त वारे त ईंदासीं न। तव्हां छा था सम्झो बसि पहिरियों या आख़िरी आहे छा? ईअं न आहे साईं, न इहो बिस्मिल्लाह हिकिड़ी असां कयूं वेठा। अच्छा, हिन में छा आहे? हाणे हिकिड़ो अर्ज़ु इहो आहे त पहिरीं ॻाल्हि त हलीम आदिल शेख साहब PTI जो एज़ पर इलेक्शन कमीशन इज़ नॉट द प्रेसिडेंट ऑफ द सिंध। इहो मां तव्हांखे एज़ पर इलेक्शन कमीशन तव्हांखे, छो जो इलेक्शन कमीशन में विया, हिननि पंहिंजी इलेक्शन कराई, उन्हनि जी उहा एक्सेप्ट न थी इलेक्शन कमीशन में। ऐं तव्हां ख़बर आहे भले वारो बैट वारो जेको साइन आहे उहो बि हिननि खे न मिलियो। सो बाक़ी ठीकु आहे, फिज़िकली तव्हां भले सदर पाकिस्तान बि चवराए सघो था, मसइलो को कोन्हे। नंबर 2, हाणे इन्हनि जे जेकॾहिं थोरो पहिरियों हिकिड़ो बैकग्राउंड अची वञूं मुंहिंजे ख़्याल में, जेकॾहिं असां लाइफ स्टाइल जी ॻाल्हि था कयूं, कंप्लेंट छा जी आहे? कंप्लेंट आहे एसेट बियॉन्ड मीन्स जी। त साईं अच्छा, एसेट बियॉन्ड मीन्स छा थींदो आहे? नैब में छा थी कंप्लेंट थिए? नैब चेक इहा कंदी आहे त तव्हांजी जेका इनकम ऐं तव्हांजो लाइफ स्टाइल उहो इक्वल आहिनि या न आहिनि। ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे साईं, ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। उन में वरी बैकग्राउंड बि त ॾिसंदा आहिनि त भला पोइ हिते वॾा जेके हुआ, वॾा ज़मीनदार हुआ, 5000 एकड़ ज़मीन हुई, ईअं न हो असल में इन एक्चुअल। साईं वालिद साहब असांजे लाइ मोहतरम आहिनि, अलाह साईं हुननि खे जन्नत नसीब करे, बट ही यूज़ टू वर्क इन दी रेलवेज़ एज़ अ टिकट चेकर। ऐं इहा को बुरी ॻाल्हि न आहे, मतिलबु चवण जो मक़सदु इहो आहे त असां को नेगेटिविटी में नथा वञूं। इहा ॻाल्हि खोटींदासीं त पोइ घणनि जा मामला ॿिया बि निकिरी। नो इशू एट ऑल, असां उन में इशू नथा ठाहियूं, पर द थिंग इज़ मुंहिंजो मक़सदु इहो आहे, पोइ हिते पहिरीं 5000 एकड़ ज़मीन न हुई, ठीकु आहे, असल मक़सदु इहो आहे। घणनि जी कोन्हे, एग्ज़ैक्टली। त साईं मुंहिंजो अर्ज़ु इहो, दौलतपुर मां बिलोंग था कनि ऐं उन खां पोइ हिते कराची बि आया। जॾहिं कराची शिफ्ट थिया त दे यूज़ टू लिव इन दी गिज़री में। उन्हनि हिकिड़ो को 80 गज़नि ते को नंढड़ो कोई घर वग़ैरह वठी हुते हिकिड़ो स्टार्ट वरितो। हिननि पंहिंजो करियर स्टार्ट कयो फ्रॉम दी मुस्लिम लीग नून, यू नो दैट वेरी वेल। मुस्लिम लीग नून खां स्टार्ट कयूं, वरी शेख साहब अची वियो पंहिंजो मुस्लिम लीग काफ में ड्यूरिंग द टेन्योर ऑफ जनरल परवेज़ मुशर्रफ, तव्हांखे ख़बर आहे। उन खां पोइ वरी PTI, त माना डिफरेंट जेके आहिनि हुननि में हालात में ही पंहिंजो जेको आहे साईं रहियो आहे। उन खां पोइ हींअर जेको आहे, हाणे मां तव्हां जेकॾहिं प्रॉपर असां हिन केस खे जेकॾहिं डिस्कस था कयूं त केस में थींदो छा आहे? केस में हाणे ईअं न आहे ख़ुदा न ख़ासिता की शेख साहब खे घुराए करे को फाई चाढ़े ॾींदा, ईअं बि न आहे। ऐं न को अहिड़ी ख़ुदा न ख़ासिता अहिड़ी का ॻाल्हि आहे। हिननि पहिरियों त हू मूंखे घुराईंदा, तरीक़ेकार इहो आहे त पहिरियों कंप्लेनेंट खे घुराईंदा, CV सेल में इहा कंप्लेंट पहिरियों वेंदी, उते पहिरियों मूंखे घुराईंदा, सो दैट के मां हुननि खे कुझु एविडेंसिस जेके मूं इंफॉर्मेशन जेका मूं वटि राइट नाउ मौजूदु आहे, डॉक्यूमेंट्री एविडेंसिस, मां उहे हुननि खे प्रोवाइड कंदुसि। उन खां पोइ IO ऐं अफ़सरान ऐं इहे ई जेके आहिनि CV सेल वारा खणी वेंदा टू दी DG। हिकिड़ो बोर्ड हूंदो आहे, बोर्ड ठहियलु हूंदो आहे, तमामु डायरेक्टर्स वेठा हूंदा आहिनि, DPG लीगल वारा तमामु वेठा हूंदा आहिनि, उते प्रेज़ेंटेशन थींदी आहे।
उते डीजी खे डिसाइड करणो हूंदो आहे त वेदर दिस शुड बी कन्वर्टेड इन टू द इंक्वायरी और नॉट। हाणे इहो मुंहिंजो डिस्क्रिशन न आहे। ठीकु आहे, पहिरियों बस इहो आहे त जेकॾहिं चओ था साईं मां इल्ज़ाम हणी छॾियो या मां हीअं थो कयां, त इहो मां नथो कयां। जेके मूं वटि शयूं आहिनि डिस्क्रिशन इदारनि जो आहे, उन्हनि जो आहे, उन्हनि खे करिणो छा आहे। जेकॾहिं इंक्वायरी में कन्वर्ट कनि था ऐं डीजी नैब जेके सम्झनि था त इंक्वायरी में कन्वर्ट थियणु घुरिजे, उन खां पोइ शेख साहिबनि खे बि घुराईंदा, उन्हनि खे चवंदा अदा फलाणी फलाणी शयूं आहिनि, नंबर 1। नंबर 2, डिफरेंट इदारनि खे 72 ख़त लिखबा अथव। इहो मां तव्हां चयो, मां DD कोर्ट रही चुको आहियां पाण जेको आहे, त मुंहिंजो कमु रहियो आहे, त इहो मूंखे ख़बर आहे हर शइ त कहिड़े नमूने छा कबो आहे। जंहिंमें तमामु DCs खे लेटर हलिया वेंदा, मलीर वारनि खे हलिया वेंदा ऐं डिफरेंट उन्हनि खे हलिया वेंदा, जंहिंमें तव्हांखे FBR में हलिया वेंदा लेटर, जंहिंखे तव्हांजे जेके आहिनि ख़बर ॾियणु घुरिजे। एसेट्स में तव्हां जेके तव्हां ईयरली छा हुननि में जेको कयो था, जंहिंमें तव्हांखे स्टेट बैंक खे लेटर्स हलिया वेंदा की तमामु बैंक अकाउंट्स तव्हां ॿुधायो हुननि जा, जंहिंमें तव्हांखे नादरा में लेटर्स हलिया वेंदा। उहो त ख़ैर सिस्टम हुन वटि पाण वटि ई आहे, त फौरी तौर ते निकिरी ईंदो आहे त फैमिली ट्री छा आहे, कंहिं सां कहिड़ो आहे या छा। इन्हनि तमामु शयुनि खे मिलाए करे, जंहिंमें तव्हांखे मोटर व्हीकल रजिस्ट्रेशन वारनि खे जेके एक्साइज सिंध वारनि उन्हनि खे लेटर्स निकिरी वेंदा त गाॾियूं घणियूं आहिनि, जंहिंमें तव्हांखे क्लब्स जेके आहिनि उन्हनि में तव्हांजी मेंबरशिप, तव्हांजी स्टेटस ख़बर पए न, त वॉट इज़ द स्टेटस, जंहिंमें तव्हांजे ॿारनि जे स्कूलनि जा पुछंदा त ॿारनि जे स्कूलनि जी फीस वग़ैरह घणी। दीज़ आर काइंड ऑफ द थिंग्स। हिकिड़ो प्रोफार्मा त पहिरियों जेको आहे शेख साहब खे ॾींदा की साईं ही बराए महिरबानी असांखे तव्हां भरे ॾियो। जॾहिं या इन्वेस्टिगेशन इंक्वायरी में थींदी, इन्वेस्टिगेशन त बाद जो स्टेज आहे, न त मतिलबु हिन वक़्तु कंप्लेन आहे, दिस जस्ट अ कंप्लेन एट द मोमेंट। त इहा कंप्लेंट पहिरियों रजिस्टर थी, हाणे जॾहिं मूंखे घुराईंदा उन खां पोइ जेका इहा शइ जेकॾहिं DG नैब सम्झनि था, इट विल बी डन। उहो डिपेंड करे थो तव्हांजे एविडेंसिस ते। एग्ज़ैक्टली। ऐं DG नैब बि सम्झनि था ऐं सॼो बोर्ड सम्झे थो त दिस शुड बी कन्वर्टेड इन टू इंक्वायरी। अच्छा, हिकिड़ी मां तव्हांखे कम जी ॻाल्हि ॿुधायां त IO हुन ते रेकमेंडेड और नॉट रेकमेंडेड पहिरियों लिखी ईंदो आहे CV ते, त हिन में दम आहे या न आहे। जेके चवनि साईं हिन में दम ई कोन्हे, हे त ख़ामख़ा हिकिड़ी CV असां वटि आयल आहे, कंप्लेन आयल आहे शेख साहब जे लाइ, बेकार आहे, हिन खां पहिरियों बि असां कयल आहे, हिन में देयर इज़ नो यूज़ एट ऑल। त थी सघे थो त DG उन खे अप्रूव करे त रेकमेंडेड और नॉट रेकमेंडेड, या DG उन ते क्वेश्चन बि करे सघे थो। जेकर तव्हां नॉट रेकमेंड था कयो, चवंदा ये चीज़ें पता करो, आप कंप्लेनेंट को बुला लो और ये चीज़ें फर्दर पता करके फिर दोबारा रिपोर्ट पेश करो, इहो बि थी सघे थो। दीज़ काइंड ऑफ थिंग्स। उन खां पोइ कन्वर्जन जॾहिं थिए थी त पहिरियों शेख साहब खे घुराए करे प्रोफार्मा ॾींदा, एसेट्स प्रोफार्मा हिनखे चइबो आहे, जंहिंमें तमामु शयूं चवंदा त अलॉन्ग विद दी डॉक्यूमेंट्री एविडेंस जेके आहिनि तव्हां सभु लॻाए अचो। इन बिटवीन नैब पंहिंजी जेका आहे न प्रूव करणु शुरू करे छॾींदी आहे। उहे सभई शयूं जेके आहिनि उन्हनि डिपार्टमेंट्स खे लिखी करे, डिफरेंट डिपार्टमेंट्स खे लिखी करे पाण ॾे घुराए वठंदा। हाणे तव्हांजी जॾहिं हियरिंग हूंदी त उहो ॿिन्ही खे मैच करे ॾिसंदा। साईं 3 भाइर आहिनि, अलीम आदिल शेख साहब आहे, अज़ीम आदिल शेख साहब आहे, नईम आदिल शेख साहब आहे, ऐं ही इंक्वायरी उन्हनि जी बि आहे। छो दे आर दी पार्टनर्स, बिज़नेस ऐं कारोबार ऐं तमामु शयूं, बैंक अकाउंट्स इहो सभु हिननि जा म्यूचुअल आहिनि। इहो बि थी सघे थो त हिन में बेनामी अकाउंट्स हुजनि। बेनामी अकाउंट्स छा? पर इहे त सभु शयूं त अज़म्पशन्स आहिनि हिन वक़्त ताईं। न त इहे त प्रूव कंदो न नैब जो कमु इहो ई आहे न, डिपार्टमेंट जो कमु त जेको प्रूव करणु आहे न, मतिलबु इन्वेस्टिगेट करणु आहे न। जॾहिं तव्हांजी कंप्लेंट पहिरीं ॻाल्हि त एंटरटेन थिए, एग्ज़ैक्टली, एंटरटेन थियण खां पोइ तव्हांखे घुराइजे, प्रोसेस तव्हां खां सभु शयूं वठण खां पोइ DG नैब जी मर्ज़ी आहे त हू उनखे इंक्वायरी में चेंज करे थो या नथो करे। दिस इज़ द प्रोसेस। पोइ पाण मुंहिंजे ख़्याल में इन्हनि शयुनि ते दिस इज़ द प्रोसेस।